पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे दिलि वारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी जा बहितरीन खां बहितरीन अपडेट्स तव्हां सां शेयर करण वारो आहियां। दोस्तो हाणे नवां अदाकार भी एंट्री हणण वारा आहिनि। छा मूंसां एंट्री हणंदो या कोई ॿियो अदाकार? हीअ सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। इन खे ॾिसी करे दासी टेक यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब ऐं हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर भी करे छॾींदा, सुठो प्यारो कमेंट भी करे छॾींदा। तव्हांजो वरी महिरबानी। हलूं था अपडेट जी तरफ़। दरअसल दोस्तो जेको आहे नवां अदाकार नए स्पेल में शामिल थींदा, जंहिंमें मूंसा जा चांस फ़िलहाल न आहिनि। बाद में मूंसा जा चांस थी सघनि था। ॿुधाए पियो वञे मूंसा भी ईंदो, कहिड़ी ख़बर आहे बाद वारे स्पेलनि में। हिन जेका हाणे स्पेल ईंदा इन में कुझु नवां अदाकार ईंदा, सुठा अदाकार उहे भी माना वॾा एतिरा न आहिनि पर वरी भी बहितरीन लेवल जा आहिनि। बाक़ी कहाणी तव्हां ॾिठी आहे त हाणे हसीना खे काउंटर करण जे लाइ चाकर ख़ान जी घरवारी अची चुकी आहे। जाबर खे काउंटर करण जे लाइ, जाबर खे कंट्रोल करण जे लाइ सिकू मिली चुको आहे चाकर ख़ान सां। ऐं सिकू सॼी कहाणी बार बार ॿुधाईंदो थो वञे चाकर ख़ान खे त सॼा कम जेको आहे चाकर ख़ान ही जेको आहे जाबर जा आहिनि। ऐं चाकर ख़ान त ॿुधण लाइ तयारु आहे ऐं जाबर खे इन शइ जो भउ थी वियो आहे। जाबर तॾहिं फ़ोन खड़काई हसीना खे, ॿुधाई सॼी कहाणी ऐं हसीना भी परेशान थी वई। हसीना इहो ऑर्डर ॾिनो त तूं इन खे रस्ते तां हटाए छॾ।